बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम फ्रेंड, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अल्लाह जो फज़ल करम हमेशह तव्हां ते हुजे, जिते बि हुजो ख़ुशो आबाद हुजो। हीअ मिठी ऐं सुहिणी दुआ खां पोइ हलूं था पंहिंजे टॉपिक ते। अॼु असांजी आहे सुफ़त अददी, यानी सुफ़त जी कहिड़ी आहे। हीअ असांजी ॿी टाइप आहे। कल्ह असां पढ़ियो हुयोसीं, सुफ़त जा क़िस्म पढ़ी रहिया आहियूं। उन में सुफ़त जो असां पहिरियों क़िस्म पढ़ियो हुओसीं, सुफ़त वस्फ़ी या सुफ़त तौसीफ़ी, एडजेक्टिव ऑफ क्वालिटी पढ़ीसीं। ठीकु आहे। अॼु असां पढ़ंदासीं सुफ़त अददी। अददी अदद यानी कि अदद, जीअं पंहिंजे नाले मां ई ज़ाहिर थो थिए त अदद अददी माना जंहिंमें अदद हूंदा। अदद कहिड़ा हूंदा आहिनि? 1 2 3 4 5, इनखे तव्हां अदद चई सघो था। ठीकु आहे। हाणे न्यूमरल एडजेक्टिव, हिनखे जेकॾहिं इंग्लिश में तव्हां ॾिसंदो त इहा असांजी न्यूमरल एडजेक्टिव आहे। हाणे उहा सुफ़त जेका इस्म जो अदद, मिक़दार ऐं अंदाज़, अदद मिक़दार ऐं अदद ॿुधाए त उनखे सुफ़त अददी सॾिबो आहे। हाणे सुफ़त माना एडजेक्टिव त हूंदी, कंहिंजी ख़ासियत ॿुधाईंदी? इस्म जी। हाणे इहो तव्हां ज़हन में रखो त छाजे बारे में सुफ़त ॻाल्हाईंदी? इस्म जे बारे में। उनजो छा ॿुधाईंदी? हिकु त असांखे अदद ॿुधाईंदी, ॿियो उनजो मिक़दार ॿुधाईंदी, टियों उनजो अंदाज़ ॿुधाईंदी। अगरि कंहिं में मिक़दार थो अची वञे, उहो बि चओ तव्हां सम्झी सघो था सुफ़त अददी थींदो। कंहिं में अंदाज़ हुजे कंहिं मिसाल में, त उहो बि छा हूंदो? सुफ़त अददी हूंदो। ठीकु आहे। हाणे ॾिसूं था मिसालनि खे, हिकु हिकु मिसाल करे हिनखे सम्झूं था। जीअं पहिरियों आहे, हिकु हफ़्ते में 7 ॾींहं आहिनि। हाणे हिन में छा आहे? हिकु हफ़्ते में हिकु, ॿियो 7। ठीकु आहे। हाणे हिन मथीं जुमिले में हिकु त असांखे ॿुधायो वियो आहे त हिकु हफ़्ते में 7 ॾींहं आहिनि। हाणे मथीं जुमिले में 1 ऐं 7, हे छा आहे? असांजो अदद आहे। हे 1 ऐं 7, 1 ऐं 7 जेकॾहिं असां हिनखे अंगनि में अददनि में लिखूं त हीअं लिखंदासीं 1 ऐं 7, हे छा आहिनि? अदद आहिनि। इन करे ही कंहिंजो मिसाल थी वियो? ही सुफ़त अददीअ जो थी वियो। हिकु हफ़्ते में 7 ॾींहं आहिनि। ठीकु आहे। हाणे हिन में हे ॿई सम्झो त सुफ़त आहिनि, 1 ऐं ॿियो 7। हे कहिड़ा आहिनि? अदद आहिनि। अदद। कुझु ॾींहं अॻु हू आयो हुयो, कुझु ॾींहं अॻु हू आयो। हाणे कुझु ॾिसो, कुझु हिते मिक़दार आहे। कुझु माना जंहिंजी असांखे तादाद जी ख़बर न आहे। 1 2 3 4 5 6, इहो असांखे अदद ऐं मिक़दार आहे त कुझु ॾींहं अॻु में हू आयो हुयो। ठीकु आहे। थोरा छोकिरा रांदि कनि था ऐं घणा छोकिरा पढ़नि था। हाणे हिकिड़ो ग्रुप आहे ॿारनि जो। ठीकु आहे। हाणे ग्रुप आहे टोटल, हाणे असां चऊं था त 50 स्टूडेंट, 50 स्टूडेंट आहिनि। हाणे चवे थो 50 मां हिते असांखे तादाद न ॿुधाए थो, चए थो थोरा छोकिरा रांदि कनि था ऐं घणा छोकिरा पढ़नि था। माना टोटल घणा हुया? 50 हुयो। 50 मां थोरा छोकिरा जेकॾहिं चवंदासीं त चवंदासीं 5 छोकिरा रांदि कनि था, थोरा। ठीकु आहे। उनखां पोइ घणा छोकिरा जेको आहे सो पढ़नि था। माना हिन मां रेशो जेकॾहिं 45, उन मां छा? उहे पढ़ंदा हूंदा। हाणे हिन में घणा, थोरा ऐं घणा, ही छा आहे? असांखे छा थो ॿुधाए? त इहो हिनजो असांखे अदद थो ॿुधाए, मिक़दार थो ॿुधाए त थोरा ऐं घणा छोकिरा, हिकिड़ा थोरा आहिनि, ॿिया घणा आहिनि। थोरो ऐं घणा जेके लफ़्ज़ आहे, इहे असांखे जेको आहे सो अदद थो ॿुधाए। सुफ़त अददीअ जा हाणे क़िस्म, हिसा। सुफ़त अददीअ जा वरी कुझु हिसा आहिनि। हिसा यानी कि उनखे कुझु हिसनि में, कुझु ग्रुपनि में विरहायो वियो आहे। उहे कहिड़ा आहिनि? ही ॾिसो, हिकिड़ो अदद क़तारी, ॿियो अदद शुमारी। हाणे हिन जा 2 हिसा आहिनि। सुफ़त अददी जा घणा हिसा आहिनि? कुल 2 हिसा आहिनि। कुल घणा आहिनि? 2 हिसा आहिनि। कुल 2 हिसा आहिनि। हिकु आहे अदद क़तारी, ॿियो आहे अदद शुमारी। हाणे हिननि खे असां वरी तफ़सील सां पढ़ंदासीं त अदद क़तारी छा आहे,
उहो ऑर्डिनल नंबर हूंदो आहे अदद क़तारी। उन खां पोइ वरी असांखे छा हूंदो अदद शुमारी छा हूंदो कॉर्डिनल नंबर्स। हिकिड़ा ऑर्डिनल नंबर्स हूंदा ॿियो कॉर्डिनल नंबर हूंदा। हाणे हिन खे ॾिसूं था। तव्हां हिन जो जेकॾहिं एस वठणु चाहियो था त हिन जो तव्हां एस वठी छॾियो हितां खां मथां खां। ठीकु आहे, हिन जो तव्हां पहिरियां एस वठो। उन खां पोइ आई होप तव्हां वठी छॾियो हूंदो। हाणे तव्हां हेठी हिसे जो रिमेनिंग हिसे जो वठो त असां हिन खे अॻिते कंटिन्यू कयूं। ठीकु आहे, हाणे असां हिन जा अदद क़तारी अदद शुमारीअ खे तफ़सील सां था पढ़ूं।